बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 21 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे कोटड़ी बैराज। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ खे पढ़ण जे तरफ़। सबक 21 कोटड़ी बैराज। पाकिस्तान बुनियादी तौर ते हिकु ज़रई मुल्क आहे, जंहिं करे हिते आबपाशीअ जी निज़ाम खे सुधारण ऐं बहितर बणाइण जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे थो। असांजे सूबे सिंध में ज़राइत जो घणो दारो मदार सिंधू नदीअ ऐं उन मां निकिरंदड़ वाहन ते आहे। को वक़्तु हो जो हिन दरिया मां निकितल वाह सिर्फ़ आबकलाणीअ में वहंदा हुआ। उन ज़माने में हिते आबादी हिकु फ़सुली थींदी हुई। साल 1932 ईस्वीअ में जॾहिं सखर बैराज ठहियो त उन मां निकिरंदड़ वाहन खे दाइमी तौर वहंदड़ वाह बणायो वियो। उन बैदि उन्हनि वाहन वारीअ एराज़ीअ में आबादी बेफ़सुली थियण लॻी। सखर बैराज मां दाइमी निकिरंदड़ वाहन खां सवाइ सिंधू नदीअ मां के थोरा मौसमी वहंदड़ वाह बि हूंदा हुआ। बाक़ी दरियाह जो समूरो पाणी वही वञी अरबी समुंड में थिए पियो। समुंड में पाणी पवण सां उते तिमिर जा ॿेला पैदा थींदा आहिनि, जेकी मच्छीअ जी पैदाइश जी नर्सरी आहिनि। साल 1946-47 ईस्वीअ में हिकु रिथ रिथी वई त जामशोरे वटि सिंधू नदीअ ते हिकु ॿियो बैराज बि ठाहियो वञे, जंहिं जे ज़रिए दाइमी वाह वहाए लाड़ वारी गैराबाद ज़मीन आबाद कई वञे। उन खां पोइ शुरूआती 3 सालनि में घुर्बल औज़ार ऐं मशीनरी हासिल कई वई। हिकु बिजली घर ऐं वर्कशॉप तइमीर करायो वियो ऐं कारीगरनि ऐं मज़ूरनि लाइ कॉलोनी अॾी वई। साॻे वक़्तु बैराज जी डिज़ाइन ऐं अॾावत जो नक़्शो बि तयारु कयो वियो। इब्तिदाई तयारियुनि बैदि तारीख़ 12 फरवरी 1950 ईस्वीअ ते उन वक़्त जे गवर्नर जनरल ख़्वाजा नाज़िमुद्दीन हिन बैराज जी पीढ़ जो पथर रखियो। तरबियत याफ़्ता कारीगरनि जी घटिताई, परॾेही नाणे जी कमी ऐं मशीनरीअ जी फाज़ुल पुर्ज़नि जी खोट तइमीर जे कम में काफ़ी रुकावट विधी। उन्हनि सभिनी मुश्किलातुनि हूंदे बि कारकुननि हिम्मत न हारी। हू राति ॾींहुं कम खे लॻा रहिया। नेठि हीअ अज़ीम रिथा 5 सालनि जी लॻातार महिनत बैदि तकमील खे पहुती। सेप्टेम्बर 1954 ईस्वीअ में दरियाह जो पाणी हिन बैराज मां वहायो वियो ऐं 15 मार्च 1955 ईस्वीअ ते उन जो इफ़्तिताह थियो। जीअं त हीउ बैराज कोटड़ीअ खे वेझो आहे, उन्हीअ करे हिन खे कोटड़ी बैराज नालो ॾिनो वियो। हिन बैराज जी तइमीर ते कुल 5 करोड़ 75 लख रुपया ख़र्च थिया। हिन बैराज जी डेघ अटिकल 1000 मीटर आहे। हिन में 44 दरवाज़ा आहिनि, जिन मां हर हिकु अटिकल 18 मीटर वेकिरो ऐं अटिकल 7 मीटर ऊचो आहे। हिन बैराज मां वधि में वधि 9.25 लख क्यूसिक पाणी लंघी सघे थो। हिन में ॿेड़ियुनि जी लंघ लाइ इंतिज़ाम कयल आहे। पुल खां ओभारे पासे
पलनि जी वञण लाइ 2 ॾाकणियूं बि ठहियल आहिनि। पुल तां आमदोरफ़्त लाइ अटिकल 8 मीटर वेकिरो रस्तो आहे, जंहिं जे ॿिन्ही पासे अटिकल 1 मीटर वेकिरा फुटपाथ आहिनि त जीअं प्यादा माण्हू आसानीअ सां अची वञी सघनि। उन खां सवाइ पुल तां बिजली लाइन ऐं सुई गैस जी पार करण लाइ बि इंतिज़ाम कयल आहे। हिन पुल जी तइमीराती कम जी सॼी निगरानी पाकिस्तानी इंजीनियरनि कई। हिन में इस्तेमालु थियल पथर जिंक शाहीअ जी टकिरियुनि मां हासिलु कयो वियो। हिन बैराज जे साॼे पासे कलरी बगाड़ नाले हिकु दाइमी वहंदड़ वाह आहे। उन में 9100 क्यूसेक पाणी खणण जी गुंजाइश आहे। उहो वाह शुरूआत में पथरीले एराज़ीअ मां वही वञी कींझर ढंढ में पवे थो, जंहिं जी पखेड़ 74 चौरस किलोमीटर आहे। हीअ ढंढ कींझर ऐं सुनहरी ढंढ खे मिलाए उन्हनि जे चौधारी वॾो बंद ॿधी ठाही वई आहे। ठटे ज़िले जी हिक वॾी एराज़ीअ खे आबाद करण लाइ हिन ढंढ मां पाणी हाले जी ढंढ खे पहुचायो वञे थो, जितां कराची शहर खे पीअण लाइ पाणी मिले थो। साॻिए वक़्तु उहा ढंढ मच्छी मारण, सैर ऐं तफ़रीह लाइ बि बहितरीनु जाइ आहे। सिंधु नदीअ जे खाॿे कप ते कुल 3 वाह आहिनि। हिक पुराणी फुलेली, जंहिंखे सुधारे उन जा वर वकड़ कढिया विया आहिनि। ॿियो पञारी ऐं टियों सीमट सां पको कयल लाइंड चैनल, जो पिणु हिकु दाइमी वहंदड़ वाह आहे। हुन में 4100 क्यूसेक पाणी खणण जी गुंजाइश आहे। हिन बैराज मां निकितल वाहुनि मां जामशोरे, हैदराबाद, टंडे मोहम्मद ख़ान, बदीन, सजावल ऐं ठटे ज़िलनि जी 28 लख एकड़ ज़मीन आबाद थी रही आहे। उन्हीअ खां अॻु उन एराज़ी जो तमामु वॾो हिसो गैराबाद रहंदो हो। जिन एराज़ियुनि में उहे वाह पाणी रसाइनि था, उन्हनि में सिम खां बचाव लाइ सिम नालियूं पिणु खोटायूं वयूं आहिनि, जेकी सिम वारो पाणी समुंड ॾांहुं खणी वञनि थियूं। हिन बैराज ठहण खां पोइ उन्हनि ज़िलनि जी ज़रई पैदावार में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। हाणे उन्हनि एराज़ियुनि में सारियुनि ऐं कमंद जा बहितरीनु फ़सुल थियनि था। किन हंधनि ते भाॼियूं पिणु पोखियूं वञनि थियूं। उन्हीअ खां सवाइ केले, ज़ैतूननि ऐं लीमनि जा वॾा बाग़ लॻाया विया आहिनि, जेकी ॾाढा कामयाबु थिया आहिनि। जिते अॻे कारो कलर ऐं खारा खॿड़ हुआ, उते हाणे सावक लॻी पई आहे। सच आहे त इंसान पंहिंजे पोरे ऐं अकुल सां बरनि में बाज़ारियूं बणाए सघे थो।